अची वियो। छा था के तव्हां मूंखे पहिरें न पो मां को देवता या मुर्शिद न आहियां। मां बि तव्हां वांगुरु हिन ॻोठ जे मिटीअ जो ठहियल इंसान आहियां। मां तव्हां मां आहियां ऐं तव्हां मूं मां, पोइ फ़र्क़ु छा जो? कमदार है मूंखे उन कमीने वॾे जे बचनि चई मुंहिंजी धीअ खे हवेली में कैद कयो आहे। तुझी धी कारी आहे कारी, शुक्र कर जो हुनखे वडेरे कैद में कयो आहे, न तो हुनजी सज़ा मौत हुई, मौत। नाहे मुंहिंजी धीअ कारी, मुंहिंजी धीअ जो सिर्फ़ उहो कसूर आहे जो तव्हांजे ॿारनि जे मुस्तक़बिल लाइ उहे इल्म जो ॾीओ खणी आई हुई, पर तव्हां जाहिलनि उनखे न सुञातो। असां जाहिल आहियूं ऐं तूं वरी मोतबर आहीं। This time check is brought to you by अरे असांजे ॻोठ में अची ऐं असांखे धमकी थो ॾी। हाँ अरे दे मां सवेर खाड़ी पियो ॾिसां हिन जी पिया था बकवास ॿुधो मुर्शद पाण खे छा था सम्झो। बाबा क्यों ना मारा बाबा? बाबा बताए बाबा। मुझे धीअ पढ़ाए पई, डॉक्टर थींदा, इंजीनियर थींदा, डॉक्टर थींदा, इंजीनियर थींदा। न बाबा न अदी भी कैद थी तव्हां बि चरिया थी हो। मुंहिंजो छा थींदो बाबा? मुंहिंजो छा थींदो बाबा? बाबा हिननि ज़ालिमनि तो ज़ुल्म कयो आहे। अच हलूं घर। या अल्लाह मुझे मदद कर। के रहे जो मुझे कैद में आजाद करे। के रहे या खुदा तुझे केड़ो इंसाफ है। मुझे यही दुआ है कि मां बार पे पढ़ाया है। मुझे रब मुझे मदद कर। मुंहिंजी भेण इन ज़ुल्म जी चक्की में पिसजी वई ऐं वॾेरे जे ख़िलाफ़ कोई एफ आई आर कटण लाइ तयार ई न आहे। जगह थाने वारा एफ आई आर दाख़िल नथा कनि तो छा थी पियो? असां कोर्ट में वेंदासीं ऐं वॾेरे जे ख़िलाफ़ एफ आई आर कराईंदासीं। चाचे साले जो पुट वॾेरनि हथां मारिजी वियो ऐं चाचो साले कोर्ट जा चक्कर कटींदे मरी वियो। पोइ बि हिनखे इंसाफ़ न मिलियो त पोइ मुंहिंजी मासूम भेण खे इंसाफ़ की मिलंदो? इंसाफ़ मिलंदो। तारीख़ जा वर्क उथलाए ॾिस, जिथे भी ज़ुल्म जे ख़िलाफ़ आवाज़ उथियो आहे उते इंसाफ़ ज़रूर मिलियो आहे। इएं गोॾा खोड़े कोन वेंदासीं।
वडेरे जे खिलाफ बाह मचरा छॾींदासीं भली असां मौत जे वर चढ़ी वञूं पर मुड़ंदासीं कोन उन वडेरे जे खिलाफ जरूर जंग जोटींदासीं जरूर। ठीक है, कोर्ट प्रेस हर जगह ते वडेरे जे खिलाफ हड़ताल करणी है। एक ॾींहुं असांखे इंसाफ जरूर मिलंदो, जरूर मिलंदो। वडेरे अकबर के मारे उन जो लाश तो असाने मोकिलियो थई पर मूंखे एक ॻाल्हि समझ में नथी अचे तो तुंहिंजी भेण के मारियो कोन थई या तो उन काथे गुम करे छॾी आहे या पाण वटि कैद करे छॾी थी। मूंखे ईअं थो लॻे त कोमल वडेरे वटि कैद आहे। जॾहिं वडेरे वटि आहे तो कहिड़ी जॻह ते आहे, किथे आहे?